तंगवानी जो ॻोठु मोहम्मद अमीन जाफ़री लॻो ॻोठु सामन ख़ान बिजाणी वासी माल जे वापारी नौजवान जान मोहम्मद पुटु ताज मोहम्मद बिजाणी खे इलाज लाइ कंदकोट वेंदे रस्ते में कंदकोट पुलिस बेगुनाह खंबे 3 ॾींहं गुम करण बाद पैसा न मिलण तां पुलिस कूड़े केस में ॿिए बिरादरी जो माण्हू सम्झी चालान करे गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे। पुलिस नौजवान खां टच मोबाइल ऐं रोक रक़म बि फुर करे वई आहे। कंदकोट पुलिस तां मुबैना बेगुनाह गिरफ़्तार थियल नौजवान जान मोहम्मद बिजाणी 6 मासूम ॿारनि जो पीउ आहे ऐं घर जो वाहिद कमाईंदड़ फ़र्द पिणु आहे। मुबैना बेगुनाह नौजवान जी कंदकोट पुलिस पारां गिरफ़्तारी मां साबित आहे त पुलिस नाइंसाफ़ी जी हर हद किरास कंदे मुआशरे में ॾोह ऐं ॾोहारनि खे वधाइण में अहम किरदारु अदा कंदे पंहिंजो मट पाण नज़र अचे थी। ॿिए तरफ़ नौजवान जे वारसनि क़ुर्बान बिजराणी ऐं ॿियनि वस वारनि खां नौजवान जी बेगुनाह गिरफ़्तारी जो नोटिस वठण ऐं इंसाफ़ जी अपील पिणु कई आहे।